सुखमनी साहिब जो 153 पदो है। रात एक बारड़ी पूछे पई फिरत फिरत प्रभु आया परिया तो शरणा नानक की प्रभु बेनती अपनी भक्ति ला श्री राम श्री राम वरनिया मर्यादा ठाहिया जैसे वचन सां वठाईंदा उनखे ये बस श्लोक पढ़ाईंदा। गुरनि जे क्यों दंडवत बंदन नानक बार पूरो समर्पण वृंदावन में पूरो मथो टेकियो वेंदा। अनक बार हमेशा मां बस समर्पण है भाव जो आहे छो जो तू सर्व कला समर्थ डोलन ते राखो प्रभु हिन दासन ते रखी वठो नानक दे कर हथ रक्षा कंहिंजी असांजे मन जी मन बिगड़ियल आहे त तन बिगड़ियल ई हूंदो मन जे ठाहिण लाइ संतनि जे अचणो पवंदो। बाबा तन जी रोटी त कमाईंदे पंहिंजे घर में मिलंदी पर हिते मन खे ठाहिण लाइ इहो चई करके इहो श्लोक बिलासक वचन सां वठण वारो पढ़े पर असां बि पढ़ण त हर्ज न आहे छो जो पाण जेको वेठो आहे उहो पाण त पढ़े थो उन जे पढ़ण सां असां बि ॿुधूं था पर उहो बि ॿुधे थो। जेको ॿुधे जेको हले असां बि घुर्जाऊं थियूं उहो पढ़ण वारो बि ॿुधण वारो बि तंहिं लाइ इहो श्लोक आहे फिरत फिरत प्रभु आई आहे श्री राम श्री राम फिरी माना ईअं न त लखनऊ में आयासीं फिरी करे या हिंदुस्तान घुमी करे कई जन्मनि मां प्रभु थो ॼाणे कहिड़ा जन्म असांखे भोॻाया थिया अॻे छा हुयासीं वरी छा छा बणाईंदो। श्री राम श्री राम धार्मिकता में मुक्ति जो लक्ष्य असांखे ॿुधण में अचे थो पर न को कंहिंखे घुर्जा न को कलयुग में कोई मुक्त थियणो बि आहे इहो बि लिखी छॾियो आहे शास्त्र में। किन किन डंके सां फ़क़ीरनि चयो आहे असांखे मुक्ति न खपे वरी असां शेवा कंदासीं ऋषि दयानंद चयो अहिड़नि ॿियनि बि घणनि चयो आहे उन्हनि जे चवण सां कुझु कोन थींदो त असांखे मुक्ति न खपे। संत टेऊंराम जो तूं असांखे जहिड़े हाल में रखें चाहे पखियुनि में रखें पसनि में रखें पर तूं न विसरजांइ। मां इन ख़र्च सां सहमत आहियां बसि इहो उन जे हथ में आत्मा खे जाते रखे। पंजनि तत्वनि जो भौतिक शरीर आहे हर हिकु जो 84 लख जूणियुनि जो जेको बि शरीर आहे पंज भौतिकनि जो आहे वो खानो भोग निंड इहो सभु कुझु हर जूणी में आहे कोई दिक़त कान्हे त हिन में आहे उन में कोन्हे वधीक मज़ा उन में। राम श्री राम ऐं आत्मा बि साॻी आहे सभिनी में कोई दिक़त ई कान्हे पर छल तूं न विसरजांइ बसि। श्री राम श्री राम वाह वाह फिरत फिरत प्रभु आया परिया तो शरणाय नानक की प्रभु बेनती अपनी भक्ति लाए चे पे साईं पढ़ण वेंदी आहियां और सुखमनी पढ़ंदी आहियां तो 5 भेरा जो पढ़ां तो वरी वरी मन चाहींदो इहो श्लोक पढ़ां पई तो 15 भेरा पढ़ी वञा पोइ साईं पढ़ाई पई मां चयो बसि इहो ई पढ़ो पई बसि इहा ई सुखमनी थी वई जंहिंमें मन लॻी वञे बसि इन खां मथे जो श्लोक कहिड़ो
फिरत फिरत प्रभु अया परिया तो शरणाए नानक की प्रभु बेनती अपनी भक्ति। हाँ हेठों अष्टपदी शुरू थी। सावन में फरमान था जाचक जन जाते प्रभु दान, 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 कर कृपा देवो हर नाम, कर कृपा देवो हर नाम, ओ कर कृपा देवो हर नाम, कर कृपा देवो हर नाम, जाचक जन जाते जाते जन जाते प्रभु नाम, कर कृपा देवो हर नाम, जाते श्री राम। जाचक माना घुर जाओ मंगतो, मंगतो असां प्रभु जा मंगता थियूं। ॿिया टपड़ त सभु हेठि असांखे अॻ में ॾेई छॾिया तंहिं छड़ो असां संभाले सघूं। जेको मूल साधन शरीर ॾिनो अथई छल उनखे बि असां संभाले सघूं। प्रभु कृपा करे बिगाड़ खां बचायूं असां। श्री राम। ॿियो छा छा न ॾिनो अथई, छा छा न ॾियण लाइ रखियो छा आहे पाण वटि। जाचक जन जाचे प्रभु दान, प्रभु खां इहा मंग करे थो। जाचक मंगतो इहा मंग करे थो त साईं तूं हे ॾे कहिड़ो ॾे, कर कृपा तोखे तरस पए छल पंहिंजी कृपा करे। देवो हर नाम, तूं पंहिंजो नाले जी बख़्शिश कर। बसि उहा ई ॻाल्हि आहे, तुंहिंजो नालो न विसर। श्री राम। पर हाणे इन सौदे जी पहिरियों ख़बर ई काथों थी पए। घुरूं त सयूं पर इहा ख़बर काथों पवंदी। कंहिं यूनिवर्सिटी मां, कंहिं स्कूल कॉलेज मां काथों थी मिले। साध जना की मांगूं धूल, साध जना की मांगूं धूल, साध जना की मांगूं धूल, साध जना की मांगूं धूल। श्री राम। मूंखे वरी वरी खुलासो करणो पवंदो। भाई धूड़ बि मंगणी पवंदी आहे, धूड़ त लाइणी पवंदी आहे, मंगणी पवंदी आहे। ॾाढो संत लंघे वञनि बसि उहा ई धूड़ लाइबी आहे, मंगणी न पवंदी आहे। हिन धूड़ जो वास्तो हिन शरीर सां आहे। मन जो वास्तो धूड़ सॼो विया वचननि खे। छा वचननि खे? हे वेद शास्त्र पुराण सभु रख आहिनि। रख जी ज़रूरत तेसि ताईं आहे न जेसिताईं बर्तन खे साफ़ कयो पोइ फेंकी वेंदी आहे। त इहे वचन इहे मंगणा पवंदा आहिनि। साईं कृपा कयो, ज्ञान जी बख़्शिश कयो। इहे खणी करके अंदरि मन जी मैल खे कट खे धोऊं, सफ़ा कयूं। कट कहिड़ी चढ़ियल आहे? कामनाउनि और वासनाउनि जी। विसरी न वञे, इहे जवाबु हुजे। ॿियनि जवाबनि ॾियण लाइ त वॾा तयार आहियूं असां, वॾा छाणा अकुला रहूं, पर इन जवाब जो मन खे कहिड़ी कल चढ़ियल आहे? कामना और वासना
कामनाऊं ऐं वासनाऊं, बस सॼो संसार कामनाउनि ऐं वासनाउनि जे टपड़नि सां भरियल आहे। पंजनि इंद्रियनि जे विषयनि जूं वासनाऊं, खाधनि जा क़िस्म, ॿुधण जा क़िस्म, ॾिसण जा, छुहण जा, सिंघण जा, हज़ारे क़िस्मनि जा अतर पिया आहिनि, तेल पिया आहिनि, सभु कुझु उन में दर्जे वाइज कामनाऊं। हे पलंग न पर हे पलंग, इहा कामना राम सम्झियासीं। संसार में कामनाउनि वासनाउनि जा ई टपड़ भरिया पिया आहिनि। हिननि मन खे दूर कयो, बस जेकी मिले वाह वाह संतुष्ट थियूं। ॿ कपिड़ा पाइणा आहिनि, पहने को एक लंगोटी बस, खाने को एक रोटी बस। जो करणो छा आहे शरीर खे? साध जना की मांगो धूर, पार ब्रह्म मेरी श्रद्धा पूर। मुंहिंजी इहा श्रद्धा आहे, मुंहिंजी पूरन कर, तूं पंहिंजे ज्ञान जी बख़्शिश कर, मन खे शुद्ध करे मारना। कुछ भी कोन असांखे संत छॾाइनि था, इन्ही व्यवहार परवार में रही करके थोड़ो मन खे निर्मल बणाए। बस निर्मल मन मोहि सो मोहि पावां, छल छिद्र कपट मोहि कबो न पावां। इन माया गंदी जे करे पाण खे गंदो करे थो, छल कपट करे हो वञे थो, पर्दा चाढ़ींदो आत्मा जे मथां। पाण खे छाणो थो सदाईं, मां हिनखे ठॻियो वियो, पाण ठॻिजे वियो, उनखे छा ठॻियो? पार ब्रह्म मेरी श्रद्धा पूरे, 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 पार ब्रह्म मेरी श्रद्धा पूरे। जलाए उनजे मन खे, कट खे, धूड़ खे सफ़ा करण जे लाइ सदा सदा प्रभु के गुण गाओ, सदा सदा प्रभु के गुण गाओ, सदा सदा प्रभु के गुण गाओ, सदा 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 प्रभु के गुण गाओ, सदा सदा गुण गाओ, सास सास प्रभु तुम्हें ध्यान, 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 सदा सदा प्रभु के गुण गाओ, सदा सदा प्रभु के गुण गाओ, सास सास प्रभु तुम्हें ध्यान, सास सास प्रभु तुम्हें ध्यान, सदा 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 खे गॾे चइजो आहे हमेशा। गॾे चइबो आहे हमेशा मां तुंहिंजा गुण ॻायां। सा सदा सदा प्रभु के गुण गावां, तुंहिंजा गुण ॻायां, तुंहिंजा 360 क़िस्मनि जी बिनास्पति ठाही अथई। सभु पदार्थ कंहिं ठाहिया आहिनि? श्री राम। हर हिक में पंहिंजे पंहिंजे विटामिन ताक़त रखी अथई परमात्मा। कहिड़ा कहिड़ा जा गुण ॻाया। समाइजी वेंदो। अहिड़ी शइ आहे जो कंहिंजी महिमान करे न सघिजे त पोइ चई चई ईअं चवणो पवंदो, चई खणी चुप कर। श्री राम। छड़ी चुप कर न, पर चई खणी चुप कर। ॻाई ॻाई उन में समाइजी वेंदो।
राम उन आनंद में समाज सदा सदा जो ज़ाहिर क्यों सांस सांस साह पंहिंजे खे खजे थो उन साह में तुंहिंजो नाम हले पियो तूं वांदो ई काथे जो ॿोलींदे बस सांस सांस प्रभु तुम्हें ध्यान प्रभु इहा कृपा कर बस इहो ई हरी धन गॾु करणो आहे इहा ई बैक साइड आहे संतन जी श्री राम शरीर सां शेवा करे विया मन में सिमरण करे विया गूंगन गायन जी सेवा कंदे गूंगा बणिजी विया शांति बस कोई बोले तो जवाब ॾिनो न तो शांति जंहिं बाबे जी चोॾस मल्हाए रहिया आहियूं कि तुंहिंजे सेवकनि खे चोॾहनि ॻाल्हियुनि जी इजाज़त थियल आहे 7 शरीर जूं 7 मन जूं ॿाहिरि लिखियूं पयूं आहिनि 14 थंभा आहिनि ओरे पासे बाक़ी 2 बचा आहिनि उहे बि पूरा थींदा कहिड़ा जेको 2000 में सिंध खां असां मोटी आयासीं और पोइ मोहनलाल मंडल ठहियो तंहिंखां पोइ गुरु पूर्णिमा थी 2000 जेका संगत सेवक वेठा गुरु भगत भाई असांखे रिंग शिरोमणि न करनी आहे और बोल न करनी आहे याद आहे भाई वरी पूज वरसी साहब ते पूरे 2 महीने वरसी थींदी आहे गुरु पूर्णिमा खां पोइ मां भोग साहब ते चयो त जिन खे इहो चयो वियो आहे उहे राज तव्हांखे ॾेखारींदासीं जंहिंखे बि मन बणाइणो आहे उहो राज उथी बीहे हथ न खणे ठीक पूरे 10 बजे मां माइक ते बीह करके चयो तव्हांजे अखियुनि ॾिठो हूंदो जेके त हाज़िर हूंदा पूरे जो पूरो हाल मुक्त मैदान उथी बीठो इहा ॻाल्हि आहे श्री राम पंहिंजो पाण सां ईमानदार थी रहिजो बस 4-5 ॿुढियूं कोन थियूं त मुंहिंजी चवणो पइजो इन्हनि ॿुढियुनि जे कन ते शायदि न पियो आहे कन ते पियो त पाण इहे बि सम्झी वेंदियूं वधीक इहे ॿुढियूं ई घुर घुर कंदियूं आहिनि राम हा असांजी रस्म आहे मच्छी वठणु असांजी रस्म आहे वॾनि जी हे करणु असांजी इहे वॾियूं ई ॿुधाईंदियूं आहिनि छॾियो रस्मनि खे राम मुंहिंजा प्यारा त इहे 2 ॻाल्हियूं वञनि 2 बोट खाली पिया आहिनि उहे थींदा तंहिंखां पोइ हे धर्म सभा असां हिन खे नालो ॾिनो आहे यादि आहे 7 धर्म सभा जेके फ़ैसिलो थींदो असांजो हिन सतनाम ते पूर्णमासी ॾींहुं थींदो अॼोके ॾींहुं सूरज प्रकट थियो अॼोके ॾींहुं चंद्रमा प्रकट थियो अॼोके ॾींहुं ही सृष्टि जे हलणु शुरू थियो सृष्टि ॾींहुं महीने में सत्यनारायण जो ॾींहुं और इन खे कंप्लीट वर्सी साहब ते कबो आहे हिन सभा खां आवाज़ वठी करके असांजी पार्लियामेंट आहे भलाई जे लाइ धर्म सभा जे लाइ धर्म जा उपदेश त हलंदा भगवान हिकु आहे उन साईं जे ॾिने मां 1% कढो साईं जे ॾिने मां कंहिंजो वाद चई थो वेझे साईं मूंखे ॾिनो नाहे त पोइ यार असां तुंहिंजे लाइ करे रहिया आहियूं प्रभु असांखे जनम तुंहिंजे लाइ ॾिनो आहे तुंहिंजी शेवा जे लाइ ॾिनो आहे वठी करे ॾेवणु सिखो बसि इहो मन में भावना कर न त वठी वधंदे न तूं ॾियण वारा खुटंदा कोन वठण वारा वहंदा कोन या भावना कर मां वठां ॾियण जे लाइ इहा यादि रखो श्री राम इहे लफ़्ज़ सॼे विश्व जे लाइ आहिनि फैलायो फैलायो भगवान जे ॾिने मां हुनजे हिक जे नाले जे करे 1% उन मां कढो सभु नए धंधे मां नए दुकान मां नई जाइ मां नए प्लाट मां जेके बि अॻ में प्रभु जे हवाले कयो कंहिं ग़रीबनि जा घर ठहनि कंहिं ग़रीबनि खे रोज़गार मिले जहिड़े जहिड़े नमूने जो धन निकिरंदो उन नमूने सां वेंदो इहा ॻाल्हि बि हिते पास कई वई आहे इहा यादि आहे ठीकु आहे बसि सांस सांस प्रभु तुम्हें ध्यान
चरण कमल संग लागी प्रीत 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 भगत करो प्रभु की नित नीत 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 ओ चरण कमल संग लागी प्रीत चरण कमल सिंह लागे प्रीत भगत करो प्रभु की नित नीत भगत करो प्रभु की नित नीत चरण कमल वाला श्री राम बस उहे जेको शब्द ॿुधी आयासीं हाँ प्रभु अगम आ प्रभु अगोचर आ प्रभु अगमा प्रभु जा ये बगुण आहिनि अगम गम माना लख लख माना ॼाण प्रभु मन जी ॼाण में अचण वारो नाहे प्रभु अगोचर आ प्रभु इंद्रियुनि जे विषय में अचण वारो नाहे ॿुधण छुहण ॾिसण चखण सुंघण शब्द सप्रश रूप रस गंध इन में अचण वारो नाहे पोइ जा कम चरण कीअं थींदा बाबा पेर कीअं थींदा हे निर्गुण उपासना आहे हिन सरगुण में संतनि जो संग करे और निर्गुण ॾे वञो निराकार मां साकार थियो आहे पर साकार में छड़ो हलंदासीं पिया त भिटकी मरंदासीं साकार मां निराकार ॾे वञो हिन ॿाहिरियों सत्संग ॿुधी करे अंतरियो सत्संग सां अंदरि जुड़ूं राम न त सत्संग बि असांखे भिटकाईंदा पिया सत्संग में हिकु माया जो ॿाहिरियों रूप आहे वचन सभु माया आहे मां अॻ में ॿुधायो गुरु संत अवतार ब्रह्मा विष्णु महेश वेद शास्त्र ये सभु माया छा सभु माया चओ हा त असां सभु माया माया मतां भुली वञो इहो परमात्मा न आहे इहा माया आहे ब्रह्मा विष्णु महेश अवतार गुरु संत वचन वेद शास्त्र सभु माया यादि रखी छॾियो बसि भुलिजो न परमात्मा अगम अगोचर जेको लख में न अचे जेको इंद्रियुनि जे विषय में न अचे राम त हे सरगुण मां असां निर्गुण ॾे वञूं साकार मां निराकार ॾे वञूं न त सभु अजायो थी वेंदो हे असांजो जेकॾहिं ॿाहिरां बिगड़ण जा साधन थी वेंदा त अॼु संसार जी तबाही धार्मिक करे रहिया आहिनि बेधार्मिक न धार्मिक बिगड़ियल संसार खे तबाह करे रहिया आहिनि 14 पढ़ियल पंडित ई असांजे धर्म जे हिंदुस्तान खे भारत खे सत्यानाश करे रहिया आहिनि जेके कचा आहिनि बसि मां वधीक खुलासो न कयां श्री राम अंदरि वञो बसि अंदरि अंदरि चरण कमल से लागी प्रीत तुंहिंजे वचननि सां मुंहिंजी प्रीत लॻे मूंखे वचन प्यारा लॻनि वरी त चरण कमल ईंदव हे मन खे एकाग्र करण जे लाइ सतगुरु जे चरणनि जो ध्यानु छो चरणनि ते शरीर टिकियल आहे रूप कहिड़ो बि आहे उन ते मन नथो लॻे पर चरणनि जो रूप न थींदो आहे इन जे लाइ चरणनि जे ध्यान जे लाइ इजाज़त आहे बसि श्री राम पर निर्गुण उपासना में चरण माना वचन असांजे मन जी प्रीत मन जी सिक भाव भावना वचननि सां रहे शल प्रभु जा वचन प्यारा लॻनि संतनि जा वचन प्यारा लॻनि जंहिंखे प्रभु प्यारो लॻंदो प्रभु जी कृपा थींदी उन्हनि खे संत और संतनि जा वचन प्यारा राम संत छा ॾींदा आहिनि प्रभु जो वेद ॾींदा आहिनि प्रभु जो ज्ञान ॾींदा आहिनि उहे प्यारा लॻनि चरण कमल संग लागी प्रीत हा भगत करो
उन्हनि वचननि ते हलण ई भक्ति आहे। जेकी संत वचन चयनि उन्हनि ते हलण ई जीवन भर असांजी भक्ति बणिजी वेंदी, शेवा बणिजी वेंदी, बंदगी बणिजी वेंदी। भगत करूं प्रभु की नित नीत, नित हमेशा। हा, नित नीत। आखिरी में श्री राम एको ओट एको आधार, एको ओट एको आधार, नानक मांगे नाम प्रभु सारो, नानक मांगे नाम प्रभु सारो। बस हे प्रभु तो हित जो ओट खपे, बस तुंहिंजो ई आधार खपे आहे। अरे तूं उन जे आसरे ते बीठो आहे, उहो हाणे निकिरी वञे त जेका महिरबानी थोड़ी आहे घुरण जी। राम श्री राम उन जी ओट आहे, तोखे उन जे आसरे आहे, बस ई ॻाल्हि क़बूल कर। नानक मांगे नाम प्रभु सार, वो आधार ओट आधार जो प्रभु नाम आहे, प्रभु ओम आहे, प्रभु ओम। बस इहा धुन इन जे आसरे सभई रोग नाश थी वञनि। ओ हर वक़्तु बस इहो हले पियो, तुंहिंजा सभई रोग नाश। एको ओट एको आधार, नानक मांगे नाम प्रभु सार। भगवान जी धुनी लगायो। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय कृष्ण भगवान और गुरु नानक देव की सतगुरु वसन भोग की साहिब की साईं खोताराम साहिब की साहिब की साईं गौराम साहिब की बाबा सुंदराम साहिब लक्ष्मी माता साहिब की संतन महात्माओं की संतन को साधु